नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त जाती शहर जे मौजूद शहरी सैयद अनवर शाह पंहिंजे बीमार मासूम पुट जो इलाज न थियण अस्पताल जे अमले पारां अढंगे रवैये ख़िलाफ़ 2 कलाकनि ताईं ॿियनि परे खां आयल इलाज खां महरूम ऐं शिकायत कंदड़ मरीज़नि सां गॾु तालका अस्पताल जाती जे OPD जे अॻियां तालका अस्पताल जाती जी OPD दरवाज़े अॻियां सख़्त एहतजाज ऐं नारेबाज़ी कई। इन मौक़े ते काफ़ी तादाद में शहरी गॾु थी विया। सभिनी माण्हुनि जो गॾु मौक़िफ़ हो त हिकु त अस्पताल में डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट आहे, ॿियो वरी जेको स्टाफ अस्पताल जे अंदरि मौजूदु आहे उन जो मरीज़नि सां मुंहुं मारी रोज़ जो मामूल बणियल आहे। इन करे असां सिहत वारे वज़ीर ऐं हुकूमत सां सिंध खां मुतालबो करियूं था त तालका अस्पताल जाती में डॉक्टर ऐं दवाउनि जी खोट ख़त्म करे मुक़ररु थियल अस्पताल जे क़ाबिज़ नाहिल अमले खे हटायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।